से हाँ इन गैलरी ॾे हलूं था इन गैलरी जो तव्हांखे असां लुक ॾेखारियूं। हीअ गैलरी लाइ बोर्ड ते उस्ताद बाराती मंगी साहब शाह साहब जो शहर आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, गॾु हालनि ख़ुशि आहियो। उमेद कंदो सभई दोस्त ख़ुशि हूंदो जीअं मां तव्हांजो प्यारो दोस्त रब नवाज़ तव्हांजे सॼा यूट्यूब चैनल नवाज़ व्लॉग्स। सो दोस्तों अॼु असां तव्हांखे असांजो प्यारो स्कूल विज़िट कराईंदासीं। सो स्कूल माशाल्लाह सुठो स्कूल आहे, असांजी बिल्डिंग आहे, शहर जो स्कूल आहे। सो हुनजे करे मां त दोस्तनि खे स्कूल जी विज़िट करायूं, सो व्लॉग बि ठाहियूं। स्कूल में हुते थोरो कमु आहे, सो हुनजे करे आचर आहे, हुनजे करे सो पढ़ाई जे हिसाब सां थोरो को कमु आहे। सो स्कूल बि तव्हांखे विज़िट कराईंदासीं गॾोगॾु। सो हुनजे करे व्लॉग पूरो ॾिसिजो, इहो कुर्ब कजो। सो हाणे हलूं पिया स्कूल जी तरफ़। सो दोस्तों फाइनली असां स्कूल में पंहिंजे पहुची चुका आहियूं। सो हीअ मुंहिंजी क्लास आहे, 7th क्लास आहे। सो इन मां पढ़ंदो आहियां। सो तव्हांखे स्कूल जा नज़ारा ॾेखारूं था, हलूं था ग्राउंड में तव्हांखे ॾेखारियूं था। सो अचो हाणे ॿाहिरि हलूं था। हीअ मुंहिंजी क्लास आहे, 7th क्लास आहे। स्कूल ॾिसी रहिया आहियो, मथे चढ़ी आहियां, छा बिल्डिंग आहे। सो हिन ते चढ़ी आहियां मथे। स्कूल ॾिसो असां नज़र माशाल्लाह सुठो लुक आहे असांजे स्कूल जो। सो बसि सुठो लुक आहे माशाल्लाह, स्कूल सुठो आहे। पौधा वौधा लॻियल आहिनि, ॾिसो था हीअ वण वग़ैरह थियल आहे। हीअ गुल मथे आहिनि पर सड़ी विया आहिनि। सही मूंसां दोस्त गॾु आहे वारिस अली मर। सो हाणे मथे चढ़ी विया आहियूं असां। बसि असांजे दोस्तनि खे मथां लुक ॾेखारियूं स्कूल जो। सो हुनजे करे मथे हलिया विया आहियूं। बिल्डिंग आहे ग्राउंड शबर पोखियल आहे। सो स्टेज आहे मेला मुंडा आवाज़ ॿीहर बीहाईंदो आहियां, पोइ बीहाईंदो हाल न बीहाईंदो लाइ बोर्ड ते उस्ताद बाराती मंगी साहब शाह साहब जो शहर आहे। सो कुता ग़रीबनि जा दावा ॾिसी न दड़, जन सेखारियो वड़ ॾंद ॾेखार तन खे। माशाल्लाह शाह साहब जो शहर आहे। ही ग्रेट कच्ची ए साम्हूं गैलरी आहे स्कूल जी, साम्हूं गैलरी नज़र अचे थी। उहो पासो बि तव्हांखे ॾेखारींदासीं, हुनजे करे व्लॉग पूरो ॾिसिजो। हे कच्ची बी ईअं माशाल्लाह सुठा असांजे क्लास में तरतीब वारनि खे ॾिनो वियो आहे ग्रेड। हुन हिसाब सां लॻियल आहिनि, बोर्ड लॻियल आहिनि। सो तव्हांखे उहो गैलरी हो पासो लुक ॾेखारियूं था। व्लॉग पूरो असां तव्हांखे ॾेखारीसीं। हाणे हिन गैलरी ॾे हलूं था, इन गैलरी जो तव्हांखे असां लुक ॾेखारियूं। हीअ गैलरी आहे, साम्हूं गैलरी आहे माशाल्लाह। हे क्लास 2A आहे, क्लास 2B 2 3 वरी अॻियां सही तरतीब वार क्लास आहिनि। सो वॉशरूम साम्हूं नज़र अचनि था, हेॾे बि हलूं था माशाल्लाह। सुठो इंतिज़ामु आहे असांजो स्कूल माशाल्लाह। ही मेन गेट नज़र अचे थो स्कूल में। सो ही ॾिसो था, लुक ॾिसी सघो था स्कूल जो वरी बि। सो हे साम्हूं स्टेज नज़र अचे। हिकिड़ी ॻाल्हि मां भुलिजी वियुमि, सो दोस्तनि खे उहा बि ॿुधायां। स्कूल जो रिडास नालो आहे। रिडास जो फुल फॉर्म आहे रूपर एजुकेशन डेवलपमेंट अप्रोच स्कूलिंग सिस्टम। सो ही मूंसां नंढड़ो गॾु आहे वारिस अली मर। सो माशाल्लाह सुठो स्कूल आहे। सो उमेद कयां तव्हां दोस्तनि खे मुंहिंजो व्लॉग वणियो हूंदो। मुंहिंजे व्लॉग खे वधि खां वधि शेयर कयो, लाइक कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। सो हाणे दुआनि में यादि। थैंक यू।